लौह महफूज़ में हिन जी इज़त लिखियलु हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे नबियनि सगोरनि जे वक़्तनि में हिन ॾींहुं सगोरे जी इज़त थींदी आई। तौबह जो क़बूल पवणु, हज़रत नूह अलैहिस्सलाम जे तूफ़ान मथां नजात लॻी ऐं ॿेड़ीअ जो जबल जूजी ते तरस, हज़रत अयूब अलैहिस्सलाम जो बीमारी 7 वरहनि जे मथां शफ़ा लहणु, हज़रत सैयदना इब्राहीम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जो आड़ा मथां सलामत बचणु ऐं निमरूद जो ख़राब थियणु, हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जो बनी इसराइलनि खे वठी दरिया खे सुकाए ऐं पार टपाइणु, फिरौन जो गर्क थियणु, इहे वाक़ियात कुल हिन ॾींहं में थिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां हे दिहाड़ो रमज़ान शरीफ़ जी फर्ज़ियत खां अॻु में हिन ॾींहं जे मथां रोज़ो रखणु फर्ज़ बि अहिड़ो हो जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त रोज़ो रखियो, अहल बैतनि सगोरनि खे रोज़ो रखायूं, उम्मत पंहिंजी खे रोज़ो रखायूं, फरमायाऊं त झंग जा जेके जानवर आहिनि उहे बि हिन खे रोज़ो रखंदा आहिनि। पर जेके नंढा मासूम हूंदा हुआ अहल बैतनि जे हवेलियुनि जा, उन्हनि खे बि पाण असुर जो घुराए लिब मुबारकनि जे वात में थोरी विझी छॾींदा हुआ। सॼे ॾींहं में वरी हुकुम फरमाईंदा त हिन खे खीर थधी पियण जी तलब न थींदी, न वरी तव्हांखे हुकुम आहे पोइ इजाज़त आहे त तव्हां पीआरो। सॼे ॾींहं पोइ नंढिड़ो ॿार वरी थञ जी ताक़त न रखंदो, उन्हनि खे बि गोया ते रोज़ो रखाइजे। अज़ीज़ भाउ, इन रोज़े जी हद पाण फरमाईंदा हुआ त गुज़रियल साल जे गुनाहनि जो दफ़्तर आख़िरी जे ॾींहं जो रोज़ो हिकिड़ो वेठराए धारे फिटी वेंदो आहे। ॿी रिवायत में आयो आहे त गुज़रियल जा बि त ईंदड़ साल जा बि गुनाहनि जो दफ़्तर हिकिड़े रोज़े सां माफ़ थी वेंदो। अज़ीज़ भाउ, रोज़ो रखणु ऐं रोज़ो छोड़णु सभिनी उम्मत साईं जी रखे बि थी, असुर जो खाइनि बि था, शाम जो छोड़नि बि था। नमाज़ बि सभु को साईं जी उम्मत जो फर्ज़, अहले इस्लाम जो सभु नमाज़ बि पढ़नि था, रोज़ो बि रखनि था। अरकान इस्लाम जा आहिनि हज शरीफ़ आहे, उहो बि जन जे नसीब में सआदत आहे उहो अदा कनि था। पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में जेको रोज़ो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे बचड़नि समेत करबला में रखियो, इहो रोज़ो कंहिं न रखियो। जेका नमाज़ साईं पढ़ी वियो, इहा नमाज़ कंहिं न पढ़ी सघी। जेको हज पाण कयूं, उहो हज कंहिं खां न था थी सघे। 25 भेरा पाण करीमनि जे हिन बचड़े हज शरीफ़ कयो आहे। मदीने शरीफ़ में हलंदा हुआ, सड़कूं त के न हुयूं, पथरनि जा रस्ता हुआ, जबलनि में जा। हिन रोडनि छहण खां अॻु में हीउ मिस्किन वियो हो जॾहिं हज शरीफ़ जे मथां, तॾहिं जुतियुनि जो रस्तो अहिड़ो हो जो का बि जुती सलामत न पई बची सघे। चम पुरदा पुरदा थी पियो वियो पथरनि जे विच में। कजीअ जा हिकिड़ा ठहियल हूंदा हुआ जुतनि वांगुरु, उन साण बदवी बि पाईंदा हुआ, ॿिया बि के हाथी वठी उहे पाईंदा हुआ, पोइ कंदा हुआ।
वो वक़्तु ईअं हो, इन मञा त काफ़िरो लंघे हूंदो हो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़े जो उठ बि हा, सवारियूं बि हुयूं, घोड़ा बि हा, खच्चर बि हा, पर पाण इहो पंधु 25 भेरा प्यादो सफ़र कयो। पेरनि मुबारकनि खे जे पट खां बि ज़ोर नरम नाज़ुक हासे उन्हनि मञा तकलीफ़ जॾहिं पहुचे तॾहिं पोइ सभई जान निसार अर्ज़ु कनि त साईं तव्हां महिरबानी करे या सवारी कयो या जुती पायो या पाण तव्हां कदा हिकिड़ो गुनहगार वञे थो पंहिंजे बादशाह ॾे माफ़ी वठण जे वास्ते, कहिड़ी जुतूं पाईंदो, कहिड़ी सवारियूं कंदो। जिन ॻाल्हि खे अॼु असीं मुमकिन नथा सम्झूं या हुननि करे ॾेखारियो। अजीज़ भाउ, कलमो शरीफ़ ऐं क़ुर शरीफ़ तूं असां बि पढ़ूं था, पर करबला मञा जॾहिं सिर मुबारक नेज़े ते हुजे ऐं कूफे जे घिटनि मथां सरगस वांगुरु शोधाउनि जा सिर मुबारक खणी वञनि, तारीख़ जा वर्क शाहिद आहिनि। आसमान खे यादि हूंदो, ज़मीन खे यादि हूंदो, कूफे जे घिटनि खे पुछंदे त जेकर अंदरि जो अखियूं ऐं कन हूंदा त उहे बि ॿुधाईंदा त मथे मुबारक खे नेज़े जे मथां मगर उते कहफ़ सगुरी पढ़ंदा पिया। अजीज़ भाउ, नमाज़ त सभिनी पढ़ी, पर जंहिं वक़्त में इहो जुमे जो वक़्तु ऐं ॿिनि पहरनि जे तकलीफ़नि वठण खां पोइ जॾहिं पाण ज़मीन जे मथां हेठि जिस्म मुबारक आयो आहे, तॾहिं रिवायतनि में तारीख़ में आहे त शिमिल मथां चढ़ी ऐं ज़बह करण जे वास्ते वेठो आहे त मां शहीद कयां। ॾे ख़बर कहिड़ो वक़्तु आहे, चई जुमे जो वक़्तु आहे। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत छा कंदी हूंदी, जे नमाज़ूं पढ़ंदा हूंदा, ख़ुतबा पढ़ंदा हूंदा, अहिड़ो बेहया तोखे एतिरो हैरान नथो थिए त मुंहिंजे नाने साईं जा उम्मती ख़ुतबो पढ़नि, मुंबरनि ते चढ़नि, तूं मुंहिंजे सीने ते चढ़ण ते सीने मेरे से हट शरीर है मेरा वक्त अखीर। परे थी मूंखां जो कोई वक़्तु आहे मुंहिंजो, या नमाज़ मूंखां हथां न वञे। नमाज़ में किताब में लिखियो आहे त पाण सजदो हिकिड़ो कयूं, वरी सिमर खे ख़बर न आयो, इन सजदे में ई हिन शहीद कयो। नेज़े जे मथां सिर मुबारक चढ़ियो आहे त अखियूं मुबारक खुलियल हुयूं। कंहिं वीचारे चयो आहे त तव्हांखे मालूम न आहे त हुजूर जूं मथे अखियूं मुबारक हेठि छा थियूं ॾिसनि, पोइ हिकिड़ो सजदो कयां, बाक़ी ॿिए सजदे जो इंतज़ारु कयो। नमाज़ी साईं जे फर्ज़ंद जहिड़ो कोई कोन थियो, हाजी साईं जे फर्ज़ंद जहिड़ो कोन थियो, त मुजाहिद ऐं क़ुर शरीफ़ पढ़ण वारो ॿियो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़े जहिड़ो वरी दुनिया में न जाओ न ॼमन। अजीज़ भाउ, हे वाक़ियो थियो जो अहिड़ो संगीन जंहिंजी ॻाल्हि करण जे वक़्त में बि अंदरि में ॼणा थियो त बाहि जो मच ॿरी थो वञे।
अहिड़ो हौलनाक वाक़ियो तारीख़ जे अंदरि जो आयो ई न हूंदो माना। शहीद घणा थिया आहिनि, अंबिया सगोरा बि शहीद थिया आहिनि, मोमिन बि घणा शहीद थिया आहिनि, भाग वारा घणा शहीद थिया आहिनि। जे शहादत जो दर्जो हुनखे आयो पर ओच ते धक लॻो काफ़र जो या को ॿियो सबबु बणियो, शहादत वठी वियो। हिन शहादत जो शान ई निरालो हिन शहादत सबूरी जो शान ई जुदा अलाहिदो। ही उहा शहादत आहे, उहा शहादत आहे जंहिंजे वास्ते तयारी हली ही, पर कहिड़े वक़्त खां वठी करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हंज में हाणे जेके जंहिं वक़्त में ॾिनो हो उन वक़्त खां वठी करे इहा तयारी हली। बीबी उम्मुल फज़ल हज़रत अब्बास अगोरे जी बीबी साहब हिकिड़े ॾहाड़े थी हुज़ूर जे ख़िदमत मर्ज़ कयो त क़िबला मां राति ख़्वाब ॾिठो आहे, ॾाढो ॾुखियो। बयानु कर चई मुंहिंजी ज़ुबान नथी थिए त मां बयानु करे साईं जे पेश करे सघां। तूं बयानु कर भली, ताबीर सुठो थींदो त सुठो थींदो। अर्ज़ु कई त क़िबला मां ॾिठो त तव्हांजे गोश्त जो टुकुर वढे ऐं मुंहिंजे हंज में ॾिठो कयो था। त तमामु सुठो ख़्वाब ॾिठो अथई। मुंहिंजी ख़ातून जन्नत हमर साण आहिनि, पुटु ॼणी दी उहो असांजो गोश्त जो टुकुर उहो तुंहिंजे हंज में तूं ईंदो, तूं पालींदे। ईअं थियो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां विलादत थी, झोली में कर बाली दी। दौरान परवरिश जे में हिकिड़े ॾहाड़े बीबी साहब ते चए त मां खणी वियसि, हुज़ूर वेठा हावेली मुबारक में, मां वञी हंज में ॾिनो साईं जन खे, पाण वठंदा मूंखां जॾहिं ॾिसंदा त वठी हंज में ढल पिया। इहे नूरानी शिकल मुर्की ऐं जॾहिं पीउ ऐं माउ ॾे पंहिंजे नाने साईं ॾे ॾिसंदी हूंदी तॾहिं हुनखे छा ख़ुशी थींदी हूंदी। अहिड़ो नूरानी शिकल वारो सोन छलाकनि वारो उनखे क़दुरु हूंदो जंहिंखे अहिड़ो बचो पोइ हुजे, थी न सघंदो। पाण निहारे निहारे ऐं अखियुनि में लुक पई पिया। बीबी सां अर्ज़ु कयो क़िबला छो साईं जन रोई ॾिनो? पाण त हाणे हाणे जबरील अलैहिस्सलाम आयो, उन मूंखे ख़बर ॿुधाई त तुंहिंजो हे बचिड़ो करबला जे मैदान में ज़ालिमनि जे हथां शहीद थींदो। मिटी बि खणी हाणे मूंखे ॾिनई, उहा मिटी हिते बीबी मुसलमत रज़ल जे हावेली मुबारक में पाण बीबी सां खे ॾेई छॾियऊं। पाण फर्ज़ हिनखे रखी छॾ, जंहिं ॾियारे हे मुंहिंजो बचिड़ो शहीद थींदो तंहिं ॾियारे इहा मिटी इहा रत बणंदी। उहा मिटी बीबी साण हुई करबला वारे ॾींहं ताईं इन जुमे जे ॾियारे जे मथां ख़्वाब में ॾिठो हुई। आवाज़ सां सुम्हियल हुजे, ख़्वाब में पई ॾिसे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हावेली मुबारक में तशरीफ़ फरमा थिया आहिनि, पर ग़ुबार में वार मुबारक अंबरीन उन्हनि जे मथां लट पियल आहे, ग़ुबार पियल आहे ऐं परेशानी में साईं जन तशरीफ़ फरमा थिया आहिनि। ऐं को शीशो बि हथ में आहे जंहिंमें रत अंदरि वञण शइ हिकिड़ी पियल आहे। बीबी सां परेशान ॾिसी पाण परेशान थी वई आहे ख़्वाब में। करे त क़ुर्बान वञा, हे छो साईं जी परेशान हालत ॾिसो ऐं हे छा साईं जन खयो आहे, हे ग़ुबार किथां आयो? पाण फरमाईंदे करबला में असां हुआसीं, मुंहिंजो हुसैन ते शहीद थियो, मुंहिंजा अहलायार मुंहिंजो बचड़ा औलाद ऐं मुंहिंजी संती जेके हिन से शहीद थिया उते हुनजो रत शीशे में विधो।
लख दूतन जो प्याला ख़्वाब में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसजे तो तहक़ीक़ वाकई हूंदो आहे। अजीज़ बा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल मुबारक जे मथां पार पवे रब करीम सहेज इहा शहादत जी न जे हूंदे खां वठी करे जो इहा ख़बर हली त हावेली मुबारक जे नंढे वॾे ॿार बच्चे मर्दन औरतन सभिनी खे ख़बर ई ख़बर शहादत तारीख़ लिखियल ही, ॾींहुं लिखियल हो, वक़्तु लिखियल हो, जाइ लिखियल ही, हंधि लिखियल हो, इहा सभु कुझु मालूम ऐं तव्हांखे ख़बर आहे ऐं वाक़ियो जेको थियो जंहिं वक़्त में थियो उन वक़्त में सख़्ती कहिड़ी, ॾींहं कहिड़ा, हंधि कहिड़ो। मुर्तज़ा अली शाह रज़ी अलाह ताला अन्हु जॾहिं कूफ़े में दाल हुकूमत संदन हुई तॾहिं हिकिड़े भेरे इतां अचे लंघिया फुरात हिक सां तुफ़ जो शहर करे छॾींदा आहिनि या चए हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जी मज़ार शरीफ़ आहे। इन हंधि जे मथां अचे लंघिया जॾहिं हिते फुरात जे भित ते आया तॾहिं पाण फरमायाऊं पोइ लश्कर जे मथां अमीर हो हुनखे चयो त लश्कर खे झल सभई घोड़ा बि छॾियो वैट बि छॾियो तव्हां बि पाण घोड़े तां लही पिया हुते हेठि लही ऐं फरमायूं त तव्हांखे मालूम हूंदो न हूंदो त तव्हांखे ॿुधायां हे हंधि आहे जिते मुंहिंजे बचनि जे खून जे हार हिकिड़े पुठ वेहंदा हुते हूंदा घोड़ा ॿधबा हिते तंबू हूंदो फिराणे जो तंबू फिराणे जो तंबू फिराणे मुंहिंजे बचे जो तंबू फिराणे जो तंबू इहे हुन जा तंबुनि जा हंधि ऐं हिन हंधि जे मथां साईं मुंहिंजा बचड़ा फिराणो हिते शहादत शहीद थी करे फिराणो बचड़ो मुंहिंजो हिकिड़े थी वियो फिराणो सही करे थी वियो सॼी ॻाल्हि ॿुधाए सॼी करबला में जिथे जिथे शहादत थिए उहे हंधि बि ॿुधाए सम्झे थो थियो वाक़ियो मखी हो ॿुधो हे इल्म इशारो करी अधु अधु थी पए मुंहनि जे मथां रुगो नज़र कनि निहारनि त मां जहिड़ा थी सुभान अल्लाह साईं जे ग़ुलामनि खे उहा ताक़त आहे जो आंगुर जे साईं सां जबरनि खे बंदि करे महबूब सुभाणे रज़ी अलाह ताला जा इहे कौल मुबारक न विसारींदो कर जंहिंमें पाण फरमायो अथनि त वलौ अलक़ैत सिरी फी बिहारिन जेकॾहिं मां पंहिंजो हीअ अंदरि जो जेको ताक़त आहे उहा जेकॾहिं समुंड ते विझां त वारी पैदा करे विझां ख़ुशि थी वञे अलक़ैत सिरी फी जिबालिन पर जे जबल जे मथां विझां त वारी वांगुरु वहाए फिटी जां जेकॾहिं मोल जे मथां पंहिंजो सिर उछलायां त नकाम बि कुदरत मौदल आली जेकर ख़बर में उथी पर मां तोखे पक ॿुधाईंदुसि त दुनिया जा वली जेके थिया आहिनि सगुरा जेके बि वली सगुरा क़यामत ते थींदा उहे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे फ़ैज़ जे दरिया मां फुड़ी फुड़ी वठी जेकर समुंड सकाए था सघनि ग़ुलाम जेकर सदन हावेली मुबारक जा ख़ादिम जेके आहिनि से मुअल खे छेड़ो करे सघनि था जेकर हुन जे चवण सां समुंड सुकी सघनि था जबल टूट वारी वांगुरु वही सघनि था इमाम हुसैन अलैहिस्सलाम बेताक़त न आया ॾिसी वाइसी आया संभरी सही आया मदीने शरीफ़ जा इरादो इहो करे निकिता माण्हुनि जे ॾेखारण जे वास्ते के ॻाल्हियूं कमु माड़ियूं कयूं अथनि वर न त पूरी पूरी तयारी सां पाण शहादत जे सेज माणण जे वास्ते आया हा इन हंधि जे मथां बेहिश्त दौलत जूं ॿिन्ही जूं टिकेटूं साईं जे हथ में जंहिंखे जेका टिकेट घुरबी उहा हुनखे ॾेई छॾी ॿुधो आहे त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त हे मुंहिंजा ॿई शहज़ादा सैयदा शुबाब अहल जन्नत आहे बेहिश्तनि जे नौजवाननि जा सरदार बेहिश्त जे नौजवाननि जा सरदार उते को कुड़ाड़ो त कोन हूंदो आहे बेहिश्त में सभई नौजवान हूंदा आहिनि गोया कि बेहिश्त जे माण्हुनि जा सरताज ऐं सरदार आहिनि
जेके सरदार हूंदा आहिनि से क़ाइद हूंदा आहिनि ॿियनि खे पोइतो लाहींदा आहिनि। पाण करबला में बेश्त जा जेके तलबगार हुआ जेके लाइक़ हुआ से चूंडे हुननि खे बेश्त ॾे वठी विया पाण सां। ऐं जेके जहनम जा तलबगार हुआ तन खे वरी जहनम जी टिकट ॾेई ॾिनी कयूं। वञो ओ मुंहिंजा अज़ीज़ भाउ, 72 ॼणे जी लड़ाई 22,000 सां लड़ाई न सॾबी आहे। बल्कि हक़ीक़त ईअं ई त पाण शहादत जा टिकेटूं ॾेई ऐं बेश्त ॾे उमाणे रहिया। इहो ई सबबु आहे जॾहिं संगत सॼी शहादत जूं टिकेटूं वठी बेश्त ॾे उसरी आहे। बचिड़ा बि सभई मोकिलाए विया आहिनि, ॿाहिरि बि सभई बेश्त में वञी पहुता। हज़रत अली अकबर साईं खे पछाड़ी पछाड़ी में शहादत जा भाङा वरिताईं ऐं हुनखे खणी अचे पाण तंबू में जंहिंमहिल कयूं उहो निकिता आहिनि। पाण हिकिड़ो बीमार इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ियल्लाहु ताला अन्हु तंबू में इलाज कयईं, पाण हुनखे मोकल न ॾिना। पाण सोचे अमर न आहे, तोखे पोइ अमानतूं पहुचाइणियूं, फैज़ पहुचाइणा आहे साईं जी उमत जे मथां। हज़रत इमाम साईं जी जेका फैज़ जी पट हली आहे ज़ैनुल आबिदीन रज़ियल्लाहु ताला अन्हु जी, रब जो कसम आहे क़ादरी तरीक़ो नक्शबंदी तरीक़ो ॿई उतो था हलनि। क़यामत ताईं जो फैज़ हलनि। उहो पाण निकिता आहिनि मैदान में। पाण पहिरियां पहिरियां फरमायूं त अला मिन ज़ाबिन यज़ुब्बु अन हरम रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 22,000 ने मोकिल फरमाइनि था जॾहिं तव्हां वञा को आहे कोई तव्हां में ईमान वारो आहे जेको अॼु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हरम जे मथां सिर ॾे। एतिरी शहादतूं हली वयूं आहिनि जेकॾहिं को हुजे हा त अॻु में पधरो थिया, पर इहा हक़ हयाऊं जो अञा हिकिड़ो रूह रहियल हो। हिकिड़ो रूह रहियल हो। किताब लिखियो आहे त हुर जेको पहिरियों सिपा सालार हज़रत इमाम साईं खे हिते अचे करबला जे मैदान में हुते तरसाईं अॻिते हलनि न ॾिनई, इन जे दिलि में अंदरि में ख़्यालु कयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हरम पाक। अल्लाहु अकबर। अॼु असांखे साईं जे हरम जे पाक जे वास्ते सॾु थो थिए हाइफा असांखे जो असां उन्हनि ते सिर नथा ॾियूं। हिन जे दिलि में पोइ जेको लिकल नूर हो कोई ईमान जो जोश ॾिनो, अखियुनि में पाणी वहणु लॻो, सॼो ॾकणु लॻो। अमीर पुट साहिब वटि आयो, अमीर जाई पाई तूं साईं जे बचड़े खे बि कोराईंदे? चई बसि ॾिसे थो हाल जेको सुठो, इन में असां छा कंदासीं। हे हेतिरो साथ लुटिजी वियो त बि तुंहिंजो अञा पेट न भरियो आहे। बाबा असां सिपाही माण्हू आहियूं, असांखे खपे दुनिया। दुनिया जो पासो हे ॾिया इमाम साईं वटि छा हेॾो लानत पई तुंहिंजे दुनिया जे मथां। बागा तूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बच्चा शहीद कराए छॾिया, हाणे तूं हिननि जे मथां बि करे हाणे चओ करे ईअं को ख़ुशि त थो करे। पाण उतां घोड़े खे टपाए सिधो आयो हज़रत इमाम साईं किमरा मां वञे भाॻो आहियां तोखे वठी आयुसि। मुंहिंजो रूह मूंखे मलामत थो करे त मां छा कयूं। मां पंहिंजे आका जे मुर्शिद खे मां वठी अचे क़तल कराया हितां। हाइफा मुंहिंजे हाल खे मां मूंखे न ॼणे हा मां हे ॾींहुं ॾिसां। अलाह से तोखे हिदायत कई आहे जो गुनाह माफ़ थी वियो। सही किबला मां चवां थो त मूंखे ज़मीन बि खाए थी, मूंखे आसमान बि फिटकार थो विझे। हाणे मां इन मयाल खां छुटण जे वास्ते मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि कहिड़ो छा पेश कयां। उनजो एतिरो आहे त मां तो तां सिर हाणे क़ुर्बान कयां। किबला मूंखे माफ़ी ॾींदे ऐं मूंखे राज़ी थींदे
मां सिर ॾियां पाण फरमाए त तूं चयो मां क़बूल कयो तुंहिंजो सिर तोसां तूं भला शता थो वञे असांखे रुॻो इहे चूंडे ॿिज कढणा आहिनि जंहिंजे अंदरि में नूर आहे हे सिर त कॾहिं न रहंदो हाणे हे सिर मुंहुं कॾहिं न रहंदो बाक़ी नाने साईं वटि हिते सिफ़ारिश कर मुंहिंजो गुनाह माफ़ी बाक़ी पतऊं हथ रखऊंसि कंहिंखे फेरायूंसि दुआ करियूंसि पोइ हिते मोकल ॾिनऊं मुंहिंजा अदा बेस्ट जी टिकट मिले पोइ दर्शन खे छा ॾियां हिकिड़े मुड़ुस लिखियो अथनि त 60-70 खां मथे हिननि जा दख़ल कयनि उन खां पोइ ते ज़्यादातर जनम टुटी हमिलो कयनि जॾहिं ज़ख़्मी थी हिते किरियो लड़के अदरे के लिए आए बोला मुंहिंजा बचड़ा हाणे मथां अचंदा आहिनि आसमान ॾिठो हूंदो ज़मीन शाहिद हूंदी जॾहिं हुजूर खिम पिया अचनि अखियूं पूरियूं हूंदई साईं जे झंझ में साईं हथनि साण हिनखे जनाज़ो पढ़ियो हूंदो मुंहिंजा चीज़ भाउ ईअं खटी वियो तारीख़ में हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त वहब नाले बनी कलब मथां हिकिड़ो नौजवान हो उनखे अलाह सां सआदत नसीब कई पोइ मूंखे ख़बर पई आहे त बनी कलब जा माण्हू बि ॿिया के बि विच माण्हू अचे हिते पंहिंजी कुर्बानी ॾिनी पोइ त हिननि जो ॻोठ करबला चई खां वेझाई पंध जे मथां पोइ हुननि खे ख़बर पई आहे जॾहिं हू आया हे बि नौजवान हिकिड़ो नओं शादी कई